नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो शहर में ईद की ख़रीदारी में वाद किथे भी सिंध हुकूमत के ॾिनल SOPs ते अमल न थी सघियो आहे। न वरी इंतज़ामिया पारां दुकानदार ऐं शहरियुनि खे सिंध हुकूमत जे ॾसियल SOPs ते अमल कराइण जी का हिदायत कई है। खिपरो जे मार्केटनि ऐं दुकाननि में रश है, कंहिंखे भी मास्क न पातल है। इंतज़ामिया जे कंहिं भी ऑफिसर मार्केट में अचण जी ज़हमत न कई है। इंतज़ामिया जा ऑफिसर थधनि ऑफिसनि में वेही पंहिंजो वक़्तु पूरो करे रहिया आहिनि, जॾहिं त मुल्क में कोरोना की 3 लहर इंतहाई ख़तरनाक है, जंहिंजे सिंध हुकूमत ऐलान किया तो हर ज़िले की इंतज़ामिया पंहिंजे इलाइक़े में SOPs ते अमल कराईंदी, जॾहिं त खिपरो जी इंतज़ामिया सिंध हुकूमत के अहकामात के हवा में उड़ाए छॾिया। जी ही असांजी लापरवाही है। न ही तमाम बेहतरीन कम आ त आर्मी ईंदी त पाण ई माण्हू एहतियात कंदा। जी सर, मूंखे मास्क पातल हो, मास्क मुझे पुरानो थी गयो ऐं वञा पियो हींअर ई स्टोर ते, इन जे करे निकितो आहियां मास्क वठण लाइ मेडिकल ते स्टोर ते वञी। मास्क पहनते सांस घुटता है, 2-2 मिनट के बाद उतारना पड़ता है, इसलिए पहनते ही नहीं है। बस कंहिं वटि कोन्हे, हिकिड़ो मोट कोन्हे, कंहिं वटि कोन्हे इन हिसाब सां, पर आहे त ज़रूरु, पर इन ते अमल केरु कोन थो करे त इन हिसाब सां आहे बस। मास्क साईं ॾिसो न तव्हां, के त पाइनि पिया, के कोन पिया पाइनि, ऐं गवर्नमेंट भी पंहिंजे हिसाब खां जेको कोशिशि करे पई, उहो किथे पाइनि पिया, को कोन था पाइनि। सर SOP ते अमल बिल्कुलु ज़रूरु थिए थो, जॾहिं ऑफिसर शहर में गिड़े थो न त सभु SOP सिधे थी थिए, न त उनखे खिलाफ़ वर्जी जाम थिए पई। ऐं ॾींहों ॾींहुं माण्हू छा दरगुदर करणु, हू चवंदा मास्क में कीड़ा आहिनि, मास्क में इहा, उन्हनि खे चाहे कंहिं माण्हुनि मिसमाइंड करे ॾियो आहे, चवंदा मीडिया ते इहा रिपोर्ट हले पई त मास्क नुक़सानकार आहे, इन करे माण्हू उन वहम में पाइनि ई कोन था। ऐं महिरबानी करे इन ते सख़्तु अमल करायो वञे त जीअं माण्हू इन कोरोना जी 3 लहर खां बची सघे। का SOPs कोन्हे हिते, हर माण्हू पर रश लगी पई आहे, को दुकान कुझु कोन थो करे। SOPs का ही कोन्हे, न को मास्क कोई का शइ कोन्हे, बस हर माण्हू फिरे पियो मसरूफ़ लॻो पंहिंजे पाण में। मुंहिंजे ख़्याल में तो कोरोना कोन्हे, ड्रामो आहे हिकिड़ो, वधीक हाणे ख़ुदा ॼाणे। तमाम में या त हिकिड़ो कोरोना जे हिसाब सां सुजागी पैदा कोन कई वई आहे, ऐं न को तो माण्हू एहतियात कनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।